खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मोरो सिंध मां सिंधी अल्ताफ़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो में अल हक़ फाउंडेशन ऐं अल ज़हरा मेडिकल सेंटर मोरो पारां डॉक्टर सैदा इस्मत ज़हरा शाह जी निगरानी में लॻायल बरोज़ा अखियुनि जी मुफ़्त कैंप इख़्तिताम पज़ीर थी, जंहिंमें 550 खां मथे अखियुनि जे मरीज़नि जो ऑपरेशन करे उन्हनि खे आला क्वालिटी जा लेंस लॻाया विया, जॾहिं त 1700 खां मथे मर्दनि औरतुनि ऐं ॿारनि जे अखियुनि जो चेकअप करे उन्हनि खे अखियुनि जा ड्रॉप्स ऐं चश्मा ॾिना विया। अखियुनि जे माहिर डॉक्टर प्रोफेसर आरिफ रुबानी ॾाहिरी पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। उन मौक़े ते अल हक़ फाउंडेशन ऐं अल ज़हरा मेडिकल सेंटर मोरो पारां लॻायल ॿ रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप में विज़िट दौरान म्यूनसिपल कमेटी मोरो जो चेयरमैन मोहतरम नज़ीर अहमद मेमण साहब मोरो जे सीनियर सहाफ़ी अल्ताफ़ सूमरो खे ॿ रोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप बाबति व्यूज़ ॾेई रहियो आहे। वॾी महिरबानी जे असांखे मौक़ो ॾिनो त असीं अची मोरे शहर में अची ॿ ॾींहं रही मोरे जी आवाम जी ख़िदमत। एक्चुअली बेसिक मोरे जो आवाम जो त एतिरो प्रॉब्लम कोन्हे, पर मोरो असां इन करे वधीक ख़ुशि थियासीं हिन जी सराउंडिंग्स में काफ़ी पहिराड़ियूं नंढा ॻोठ आहिनि जितां ट्रांसपोर्ट जो मसइलो आहे, जिते रोडनि कोन्हे, जिते बैकवर्ड आहिनि, त उन्हनि सभिनि खे असां ट्रांसपोर्ट मैडम प्रोवाइड कंदी, मैडमनि खे मानी जो बंदोबस्तु कयो आहे, उन दवाउनि जो कयो आहे, इलाज जो कयो आहे, अखियुनि जी कैंप कंदासीं। असांजो टारगेट 450 सर्जरीज़ करण जो आहे, त हिननि खे 450 500 केतिरा थी वञनि असीं कंदासीं, उन्हनि खे प्रोवाइड करे सघूं ऐं सर्जरीज़ खां पोइ उन्हनि खे फॉलोअप ॾेई सघूं। को प्रॉब्लम जंहिंसां हुजे त उन्हनि खे गाॾियूं अरेंज करे नॉबशाह कराची ताईं असीं उनखे मोकिले सघूं। ऐं ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे। होपफुली हर साल असांखे लॻाइण जो कैंप करण जो प्रोग्राम आहे, अॻिते कंदा रहंदासीं ऐं जेतिरो वधि में वधि थी सघे कंदासीं। असीं पंहिंजो सभु टीम नॉबशाह खां आई आहे, डॉक्टर इब्रार साहब आहे, उन्हनि सपोर्ट काफ़ी कई आहे, उन्हनि जी टीम का आई आहे, फैसिलिटी माण्हू असां हंगाया कया आहिनि, कुझु मशीनूं नॉबशाह मां, दवाऊं, डॉक्टर टीम सॼी कौंसी टीम आई आहे ऐं उहे असीं पेशेंट खे ट्रीट कयूं पिया। होपफुली अॻिते इहो ई असांजी नियत आहे, अॻिते कंदा रहंदासीं।